जंहिंजो नालो सत्य जो संग। कंहिं पुछनि बि कयो आहे सत्संग छा आहे? माता कीर्ति जो चई सत्य जो संग सत्य जी ॼाण। सत्य इन करे चए वञे थो, अगर कोई मां भगवान जो नालो चवंदुमि तो द्वैत थी वञे। सत्य कोई नालो न है। सत्य यानी पूरो ब्रह्मांड। इन जो संग हाणे तव्हां हिते सत्संग में वेठा आहियो। सत्य संग में ही सत्य जी ख़बर पवंदी आहे। हिते ॿियो कुझु बि न। पहिरियों भी ऐलान करे छॾियो, मां कोई भी अहिड़ो न चए सवाइ सत्य जे परमात्मा जे कुछ भी न। ये भिखारियुनि वारा कम न कयो। खुश सभई आहियो। मांग काई भी न हुजे। या सेवा वठणा भगवान खां। सेवा ॾे त कान वरी वठे हीअं थी हुनखे ख़बर कान्हे का। ऐं ज़माने हीअं लॻो पिया सिधे वञा थो उते प्रार्थना में मांग सत्य जी ख़बर न पवंदे। इन करे चवां थो सभु ख़ुशि आहिनि। भिखारी जी मां आहियां, जहिड़ो भी आहियां, सुख वारो संतोष तोखे आहे। एकागी अॻिते वधंदे शिकायत वारो तूं कोई भी प्रार्थना कंदे पोते वेंदे। जिसके पास है उसे और दिया जाएगा। मिलंदो जेको भगवान जी कई ते राजी आहे। गुरु नानक चवा जो तुझ भावे साई भली का तू सदा सलामत। सलामत चइबो आहे प्रत्यक्ष तू आहे तू सदा सलामत निरंकार। खुशीअ सां तू प्रार्थना में बस इहो चई। ये अंदर की बात है। हिन तो मांखे ॿुधी करे पोइ चई बाबा हीअं तो चए, अंदर तो मञे कान थो। इहो चवण न आहे। मां दिलि सां थो चवां न तव्हां सभु ख़ुशि आहियो। हिन करे थो चवां ख़ुशि आहे जो सभिनी खे रोटी आहे, मकान आहे, कपिड़ो आहे, सभु आहे। कंहिंखे न हुजे रोटी त हथु मथे करे, कोई बुखियारी हुजे त हथु मथे करे। सभिनी खे आहे। ऐं असां तंहिंखां पोइ बि पात्रता ऐं योग्यता ऐं धार्मिक माण्हू त ॾाढो ई कारीगर वठंदो। मां धार्मिक आहियां, मां सत्संग ॿुधंदो आहियां, मां सां हीअं चढ़िया मथे चढ़िया वेठा आहिनि। चढ़नि खे बिल्डिंगियूं आहिनि। असां में सत्संग आहे। इहो जेको चए थो मां चवां उहो धार्मिक न आहे, अधार्मिक। तव्हांखे सभु आहे। हेठि तंहिं आहे। ॾिस स्टेशननि जे पुलनि ते वञे राति जो माण्हू सोचींदा आहिनि इहे ॿाहिरि वेंदा इन करे सुम्हिया न सुम्हिया न। छत्रछाया ई कान्हे का। पुलिस वारा उतारींदा अथनि वरी घुमी फिरी करे उते सुम्ही पवंदा आहिनि। मींहं में त प्राय घर पवंदो आहे। असां 4-4, 5-5 स्टेशनियूं आहिनि हिते कटनीअ में। माण्हू सुम्हिया पिया हूंदा आहिनि, राति गुज़ारींदा आहिनि। छत्रछाया त आहे, घर में छत्रछाया कान्हे का। घर में जॾहिं कमाए थे तॾहिं रोटी ठहे। ॿार अथनि 500 बि कान्हे। अहिड़ा असां हुजूं त उहे त माण्हू
शान आहे सभिनी वटि। तंहिंखां पोइ तव्हां भिखारिण वञो, होशियारी, माण्हू बि होशियारु त हिकिड़ो भिखारी बि होशियारु। हिकिड़ो भिखारी ईअं वेठो हुयो, चएसि थो पियो, हिकिड़ो माण्हू लंघे पियो, चएसि तो भिखारी वरी चवंदा बि छा आहिनि, दाता मालिक, तव्हांखे मखण था लॻाइनि ऐं तव्हां ख़ुशि थी वेंदा आहियो, मूंखे दाता चई। चएसि थो मालिक 1 रुपया दे दो, अंधे को 1 रुपया दे दो। ॾिठे यार तुंहिंजी हिकु त ठीकु आहे, हिकु ख़राबु, हिकु त ठीकु, अंधो कीअं? चई पोइ 8 ॾे, 50 पैसा ॾे, हिकु जॾहिं सही आहे, हो बि होशियारी, हे बि होशियारी। पर अञा त हिकिड़ो ॼणो मां ॿुधमि पियो, टाकीज़ जे ॿाहिरि हिकिड़ो अंधो वेठो हुयो, चए पियो दे दो हिकिड़े ॼणे सिक्को खणी मुंहिंजे कटोरे, अंधे सॾु पिए चई धरो, ये क्या है? ये खोटो आहे। खोटो? तूं अंधो आहे न, तो खोटो कीअं नज़र आई? चईंसि मां पंहिंजे मित्र जी जॻह ते वेठो आहियां, उहो अंधो आहे, उनजी जॻह ते मां ॿोड़ो आहियां, उनजी जॻह ते वेठा, जेको अंधो किथे आहे, जी उहो अंदरि खेल थो ॾिसे, उहो बि होशियारु, हे बि होशियारु। मां चवां कॾहिं बि महांग वारी शइ जेको आहे मां उन में राज़ी आहियां, जिसके पास है उसे और दिया जाएगा। कॾहिं बि कुझु मां वटि जीअं चवां थो तीअं अचनि ई अहिड़ा था कनि। शिकायतियूं दाहूं घर में हीअं न आहिनि, अरे तूं राज़ी रहो, तूं ख़ुशि थी, भॻवान खे कहे थी जो तुत भावे साई हले था। ऐं शब्द बि चवंदा आहियो हिते त सभिनी खे शब्द यादि आहे, जीअं तूं हलाए मर्ज़ी आहे तुंहिंजी, चवंदा आहियो न चवंदा आहियो, पोइ इहो मथो चवंदा आहियो छा? पोइ शिकायत एतिरा ज़रूरत हीअं न थिए हूअं थिए, जेको बि थिए मां ख़ुशि आहियां, मां राज़ी आहियां। मां चवां जेको हीअं राज़ी आहे, ऐं मां सम्झां थो सभिनी खे सभु कुझु आहे, मां ईअं ई ॾिसां थो, सभु त मुंहिंजा प्रेमी आहिनि, मां सभिनी खे ॾिसां थो, सभिनी खे घरु आहे, रोटी आहे सुठी, हिन में ख़ुशि थी चओ मूंखे ज़रूरत खां वधीक आहे। छो माण्हू अहिड़ा आहिनि जेके घरु कान्हे, माण्हू अहिड़ा आहिनि जेके कमाईअ जो साधन कान्हे, माण्हू अहिड़ा आहिनि जेके चङी तरह सां रोटी कान्हे, कपिड़ो कान्हे, असांखे सभु कुझु आहे। मुंहिंजी पात्रता खां वधीक, मुंहिंजी योग्यता खां वधीक ईअं सोचींदे ईंदी अञा ख़ुशि थींदी, छो जो तूं हुनजे कहे तेरा करण कारण प्रभु एक है, दूसर नाही कोई, नानक तिस बलहारे जल थल मैयल सो। करण वारो उहो ई आहे, उनखां सवाइ ॿियो कुझु आहे ई न। गुरु नानक पहिरीं पौड़ीअ में एक ओंकार सत्यनाम कर्ता पुरख, हिनजो अर्थ छा आहे? कर्ता पुरख, कर्ता उहो ई आहे, उनजे मथां तूं छॾे ॾे, पोइ ॾिस त तूं कर्ता पाण तूं बणिजी तॾहिं ईअं आहे। कर्ता भक्त त कर्ता उनखे मञे, पर हिते माण्हू होशियारी, जेॾी महिल सुठो थिए थो चए थो मां कयो, पर ठही थो पए, छाती थी फुलिजी वञे, ख़राबु थियो जीअं भॻवान जी मर्ज़ी, चंबो आहे सुठो तो कयो, ख़राबु भॻवान कयो। हिकिड़े कस्बे में हिकिड़ो ब्राह्मण, जंहिं पूरे कस्बे में ॾाढो सुंदर बगीचो ठाहियो, बगीचो बढ़िया, जेको बि गांव में अञा प्रवेश थींदो नासा पुटा हुनजा भरिजी वेंदा, ख़ुशबू सां परियां खां ई ख़बर पवंदी हिते कोई बगीचो आहे फर्स्ट क्लास। और हुनजो हाबी हुई, उहो बगीचे में साओ ब्राह्मण कथा बि कंदो, ध्यानु बगीचे में हूंदो, सॼो ॾींहुं ध्यानु बगीचे में, बगीचे जो हिकु गुल हिकु पती सजाए रखंदो, माण्हू लॻाए छॾींदो। हिकु भेरो कथा करे पियो,
हिकिड़ो भाई आया स्टेज मुंहिंजे बगीचे खे गांइ सॼो तहस नहस करे छॾियो। क्या मुंहिंजे बगीचे खे हिकदमि उथियो, वञी बगीचे जी हालत ॾिठई, ॿाहिरि निकितसि ऐं खईं डंडो। गांइ अञा बीठी हुई, अहिड़ा हंयसि डंडा, अहिड़ा हंयसि, ऐं गर्भवती गांइ। गर्भवती महिला या गर्भवती काई बि हुजे, उनखे कोई बि अहिड़ो कष्ट न अचे। करे हाणे हिते ॿुधोसीं 2 मायूं विड़ियूं कयूं, मूंखे गर्भवती हंयसि लतूं, हे त खणी बची वियुसि ॿारु, न त ईअं ब्लीडिंग थी वेंदी आहे, ॿार 2 मौत थी वेंदा आहिनि। कहिड़ी कंहिं महिल माई बि मरी वेंदी आहे, ॿार बि मरी वेंदो। कॾहिं बि न कॾहिं हंयसि ॾाढा, गर्भ वीचारी निकिरी आयो, कचो गर्भ, गांइ मरी वई, ॿार बि मरी वियो। अची सॼो कस्बो पूरो अची मिड़ियो। सभु पूरे गांव जा माण्हू ब्राह्मण तूं ब्राह्मण थी करे गऊ हत्या कई थी, ॿार मारे छॾियो थी, पाप जो कमु कयो थी। ब्राह्मण जे गुस्से में मूंखां बिना थी वई ग़लती, हाणे मां छा कयां? हे त मूंखां माण्हू कथा बि मुंहिंजी न ॿुधंदा, न मूंखां हे धार्मिक माण्हू, वरी होशियारी धार्मिक जी। माना मूंखे ॾिसणो आहे धार्मिक माण्हू जेतिरी ठगी, जेतिरी होशियारी जेको धार्मिक करे थो, आम गृहस्थी नथो करे। अलाए छो बणंदा ईअं थी वियो आहे, जेके तथाकथित धार्मिक आहिनि, जेके ईअं कुझु बि ॻाल्हाइण में, उथण में, वेहण में, अहंकार में, पिटण में देरि ई न, पिटण में देरि ई न। ऐं वरी अहिड़ो भउ ॾींदी, भॻवान जे घर में देरि आहे पर अंधेर न आहे, ॾिसंदा आहिनि लोड़ी थी, कीड़ा पवंदा आहिनि। हाणे ईअं जो धार्मिक ॻाल्हाए ॾिजी वेंदा, उहो ॻाल्हाईंदो ई न। मां धार्मिक आहियां, मूंसां तो रंजायो थी, मां जाते किथे थोरो ई कंहिंजो कोई भित में कुझु थी वञेसि, पिटींदी पाड़े वारे खे। धार्मिक न आहे, इहे ॿाहिरां इहे धार्मिक, उनखे ईअं लॻी आहे मां भॻवान जो भक्त आहियां। अहिड़ा धार्मिक या के वरी दान पुण्य करण वारा दानी पुञी, उहे बि मां चवां अहिड़ो पुण्य कजे न जंहिंमें अहंकार हुजे, अंदरि हुन में अहंकार कुप्पे वांगुरु वधी वेंदो आहे। मां दान कयो आहे, मां हे कयो आहे, मां सेवा कई आहे, बिल्कुलु ॾाढी अकड़। मां कोई न ॿुधो आहे ईअं अतीत में जेतिरा दानी पापी तरी विया आहिनि, पापी तरी विया ऐं पापियुनि जो सलूक कंदा आहिनि। उंगलीमाल डाकू, बालिया डाकू, अजामिल, इन्हनि जा कथाऊं ईंदियूं आहिनि। पापी अहिड़ा तरी विया, हो न तरिया, होॾे करे न तरिया जो उनखे इहो ई आहे, मूंखे सुख मिलंदो, चवंदुसि भॻवान खे हाणे मुंहिंजे लाइ छा ठाहियो अथई, मां हेॾो करे आहियां। अखर में पूरो ऐं पापी त पेरनि ते किरी पवंदो, मां पाप कयो आहे, मां कुझु बि न कयो आहे, जब वो तरी वञे। ऐं अहिड़ा मां पुञी धार्मिक माण्हू न ॿुधा, केॾे नालो ई न ॿुधो, पापियुनि जा नाला ॿुधाइनि, लिखियल अथव, उहे तरी विया, उहो अकड़ में ई पूरा थींदो ई थींदो अकड़। मां न असां धार्मिक आहियूं, न असां अंदरि करे माण्हू चए मूंखे कुझु न ईंदो, न असां पुञी आहियूं, मां छा कयो, मूंखे आहे रहीम जी इंडिया ॾींदो बि हुयो कंधु हेठि, कंहिंखे ॾींदो बि हुयो कंधु हेठि। कंहिं संतों खां पुछो सलोक चई करे छा, ऐसी देनी दे के कत सीखे हो सैं
देहि देगे कत सीखे होसे ज्यों ज्यों कर ऊपर करो तासु नीचे मैं ज्यों ज्यों कर यानी हथ दे तो के शर्म क्यों थी यू कहिड़ो नमूनो आहे वो बि चएसि थो जो संत पुछियो आहे संत जहिड़ो जवाबु ॾेई करे चएसि थो देनहार कोई और है देनहार कोई और है भेजत जो दिन रैन देनहार कोई और है भेजत जो दिन रैन लोग भरम मुझे पर करें तासु लीजे मैं लोग भरम मुझे पर करें तासु लीजे मैं बेबी तुझे मां छा ॾेई सघंदी हिकु रती बि ऐं जेको वठण वारो उनजे प्रति अनुग्रहित तॾहिं थी असली दान जंहिंमें तूं पाण न हूंदी जेको वठे थो मुंहिंजो स्वीकार कयईं मां एकारी उनजो अहसानमंद आहियां अंदर में ईअं अगरि सोचें श्रेष्ठ वो ईअं ई शांति जो उपलब्ध थियंदो मां कयो मां ॾिनो मां कयो ख़राबु ॾाढो ख़राबु ऐं ॾिजे बि उनखे जेको घुरे नथो आहे वधीक मां हीअ न चवां दान ऐं न कजे वधीक कर बाक़ी कर वरी ईअं जेको घुरे नथो वरी तुंहिंजो बि नालो न अचे उनजी बि ख़बर न पए त मूंखे न ॾिनो अहिड़ो आनंद खे पाईंदो चवंदो मूंखे सुबुह मथे न हिते आहे धरती ते आनंदित स्वर्ग विक्षिप्तता नरक हिते ई आहे सभु तूं साईं तुंहिंजे अंदर जी तोखे पाण ख़बर पवंदी अकड़ ई नथी न सुनखे मां कयां मां कुझु न कयो हाणे त माण्हू थोरो कुझु करे मुंहिंजो नालो लिखाए ॾे मंदरु ठाहिराए त नालो हे ठाहिराए त मुंहिंजो नालो नथी ॾेता इहो अहंकार कराईंदी अहंकार थींदी अचो मूल ते सत्संग सत्संग यानी सत्य जो संग इहो जेको हिन महिल तव्हां वेठा आहियो कोई ॿी काई खेचल न कोई शिकायत न काई मांग न कुछ परमात्मा जे कई ते विरोध न तूं सत्य में आहीं तूं सत्य संग मां ही ख़बर पवंदे सत्संग का सुधरिया भला जैसे कागज डाट का रजब गुर प्रसाद से मिट गया अंग ललाट का रजब देखिए गुरु के रजब तूने किया गजब दादू दीनदयाल जो शिष्य रजब ऐं सुंदरदास ॿई शिष्य गुरु जी महिमा गाए गाए चढ़ी विया चरणदास जी ॿ शिष्य आहियो सहजो ऐं दया कबीरदास जो शिष्य धर्मदास धर्मदास जी शिष्याणी मीरा पंहिंजे गुरु जे ज्ञान में डूबजी विया और सत्संग में ही सत्य जे संग में ही
डूबजो। हाणे तव्हां वेठा आहियो, जीअं माण्हू शराब पीअंदो आहे, डूबजी वेंदो आहे। उहो शराब त कलाक ॿ कलाक, पोइ त वरी दुख ई दुख। ऐं हीअ ज़िंदगी सुधारे छॾी। हीअ शराब, हीअ बि शराब विसारींदो, उहो बि आहे, बि विसारींदो आहे। सत्संग उहो जंहिं सत्संग में माण्हू मिटिजी वई, ऐं जंहिं सत्संग में अकड़ पैदा थी, उहो सत्संग ई न आहे। अॼु माण्हू के सत्संग में वञनि था, ॿी कीअं था निहारनि ॼण तव्हां सभु नरक में वेंदव। सुबुह जो थोरो उथंदा 3 बजे, काहे उथंदो चई 9 ईअं निहारंदो तकियूं करे, भेण तूं त नरक जो कीड़ो आहे। 4 बजे उथंदा आहिनि। अरे तूं हे थोरो सुबुह जो उथींदो त ॿियनि खे ईअं थो निहारी ॼण ॿिया मरी विया, तूं जेल थी वञ। अकड़ पैदा थी या निंड बि न फिटाए। अकड़ न थी, जंहिंमें विनम्रता अचे, तूं मिटिजी, मां न आहियां, मां कुझु बि न। उहो थी सत्संग, पोइ भले